जो टाउन ऑफिसर असगर भंड आयो है इन ब्यूटिफिकेशन के नाले ते अची जो नाले की सफ़ाई कराई सजे शहर जो नालो भी सफ़ा न करे सघियो ऐं करोड़ रुपया हज़म थी हींअर जैसे जून जुलाई जो महीनो आयो है नाताल जो महीनो है इन्हनि ख़बर हुई तो 2 महीनन जो नाताल है इन्हनि नाताल के दौरान पंहिंजो स्टॉक न कयो जंहिंजे करे पानी की खोट थी वही है हाणे ही बोरन ते पैसा खर्च करे सोलर प्लेटुन ते पैसा खर्च करे माण्हुनि खे इहो था ॿुधाइनि 2 लाख रुपया खर्च करे करोड़ रुपए जी बजट करोड़ 35 लाख रुपए जी बजट असां सम्झूं था टाउन जो चेयरमैन टाउन जो ऑफिसर हितां जा जेके पंहिंजो काउंसलर आहिनि काउंसलर जाली इलेक्शन में सॼो अमलो खटिया आयो चेयरमैन खां वठी काउंसलर ताईं जाली इलेक्शन के ज़रिए खटिया आहिनि हाणे इहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे पेट भरण के लाइ टाउन जा अवाम जा पैसा खाई रहा आहिनि असां चऊं था त असांजा पैसा जेको आहे सो शहर जी ब्यूटिफिकेशन ते खर्च कया वञनि हींअर जेको पानी न आहे इन जे लाइ बंदोबस्त करे फौरी तौर ते माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे।